नाज़रीन हेडलाइन सां अफसोसनाक ख़बर अवां खे ॾींदा हलूं। पेशावर जे किस्सा ख़्वानी बाज़ार जे जामे मस्जिद में ज़ोरदार धमाके जे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि धमाके में ज़ख़्मी थियल 10 ॼणनि जी हालत इंतहाई ॻणतीअ जोगी आहे। रेस्क्यू टीमुनि पारां इमदादी कार्रवाइनि जो सिलसिलो जारी आहे। खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं। पेशावर जे किस्सा ख़्वानी जामे मस्जिद में जुमे जी नमाज़ दौरान ज़ोरदार धमाके जे नतीजे में 5 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि।